नादरीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सिविल अस्पताल खैरपुर में ऐं तव्हांखे ख़बर आहे त मेराण नेशनल हाईवे जेको आहे जेको पंहिंजो खैरपुर जे कुंभनि खां निकिरे थो ऐं पंहिंजो हितां सखर खां वठी खैरपुर ठेड़ी क्रॉस करे ऐं उन खां पोइ नवाबशाह ताईं निकिरे थो। हीउ हिकिड़ो अहिड़ो खूनी रोड आहे जिते हादसा मामूलु बणियल आहिनि। केतिरनि ई वेगननि जे टकर में सवें माण्हू हिन वक़्त ताईं मरे चुका आहिनि ऐं कल्ह जेको हादसो थियो आहे उन में 12 माण्हू जेके आहिनि उहे इन हादसे जे वर चढ़ी विया। 12 ज़िंदगियूं ख़ाक थी वियूं ऐं ईअं सम्झो रोड ते लाश टिड़िया पखड़िया पिया हुआ। वेगन सॼी जेका आहे उहा कुचलिजी वई। हीउ हिकिड़ो ज़ख़्मी आहे वेगन जो जेको बची वियो। त हिन खां हाल वाल वठूं था त छा थियो असुल छा नालो आहे तव्हांजो? साईं अवतार अली। किथां चढ़े तूं काॾे पियो वञी? मां करौंडीअ में चढ़ियो। वञी काॾे पियो? साईं ते नादरान ऑफिस आहे न खैरपुर पियो अची? खैरपुर। अच्छा उते माज़ूरी लिखराणी हा दर कार्ड ते मन मैसेज आयो हा हा तो उते इन करे मां आयुमि। ॿियो तोसां गॾु केरु कोन हो? ॿियो केरु कोन हो। वेगन में घणा माण्हू हुआ? 10-12 ॼणा हुयासीं। कुझु सीटूं ख़ाली बि हुयूं छा? बसि आख़िरी कहिड़ी 2 खाली हुयूं। हिकिड़ी ॿ ख़ाली हुयूं। हा तूं कहिड़ी सीट ते वेठो? मां पोयों माना हिकिड़ी आख़िरी आहे न उन जे अॻियां बसि। आख़िरी जे अॻियां हुआ? हा अॻियां। ॿिया तोसां माण्हू ॿिया बि हुया? ॿिया सीट उहा भरियल हुई न 3 ॼणा? हिकु लेडीस। हादसे खां अॻु में छा वेगन जी टायर आहे टुटी वई या कुझु तोखे यादि आहे? बसि ईअं हुते त जीअं झाके में धक्को लॻो त हा ख़बर ई न ईअं झटको तोखे आयो? झटको आयो। अच्छा हा झटको आयो त ज़ाहिर आहे झटके में त तुंहिंजी अखि खुली हूंदी न? हा पोइ बसि धक्को जो लॻो न हा पोइ बेहोश कमु छॾे होश अच्छा हा इहा ई ख़बर कोन पई तो केरु खणी आयो छा? न इहा ख़बर न पई। पोइ हिते जमण माइट आया हा खणी आया पोइ जी ख़बर पई त माइटनि खे कंहिं ॾसियो? हिते हुया माइट कुझु माइट। हा उन्हनि माना तोखे सुञातो अथई असांजो? हा अच्छा वरी फोनियूं दोनियूं हणायूं हा पोइ ॿिया पिया आया। वेगन वरी स्पीड सां पई हले छा? हा वेगन स्पीड सां हुई। हा हा तमामु घणी स्पीड। हम्म इहा कहिड़ी वेगन हुई? नवाबशाह खां? हा नवाबशाह सखर। वेगन जा टोटल माण्हू मरी विया? हा वेगन खे साम्हूं टक्कर लॻो छा सफ़ा? हा सर अॻियां साम्हूं बस पई अचे न हा आम्हूं साम्हूं लॻी। ॼणा त इहो जो ओचितो माना टक्कर तो ॾिठी त बस अचे थी। हा वेगन वारे ड्राइवर जी ग़लती आहे? हा कीअं ग़लती अथसि? बसि ईअं स्पीड में बि आयो न कट हणंदो पियो अचे। अच्छा असां चऊंसि पिया आस्ते आस्ते हल। तव्हां चओसि पिया त आस्ते हल? हा पहिरियों मां चयोमांसि हा चए तोखे छा आहे? मां चयो मूंखे कुझु कोन्हे। अच्छा इहे हाल बसि। माना हे ॾिसींदो खूनी वेगनियूं आहिनि अहिड़ो हलाइनि था जो माण्हुनि जो सिर था। हा सर जे मिसाल आस्ते हलाया त हर कंहिं जूं हयाती बची वञनि। नज़रीन ही इन जो वारस आहे जेको हिकिड़ो ज़िंदा बची वियो हमरा हाणे हिन जो छा नालो आहे? उबदार। तव्हांखे छा ख़बर पई छा थियो? मूंखे फोन ते ख़बर आहे। हा हिन जो नंबर हयो मोॾे। अच्छा पोइ तव्हां किथे वेठा हो? असां बसीरे में। बसीरे में? हा हे तव्हांजो छा थियो? मुंहिंजो भाउ भाउ आहे? जी। पोइ हवाल एक्सीडेंट जी छा ख़बर पियो त छा थियो? बसि हाणे असांखे हिते आ त अस्पताल में जे पहुतो साईं। हा पोइ सही इलाज हले पियो। तव्हांखे हुते फोन आई त जी 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 इहा ख़बर पियव त उहे सभु मरी विया जेके ॿिया? इहा ख़बर पई। नाज़रीन हे असां सां वार्ड सर्वेंट मौजूदु आहे जेको हादसो बस जो थियो उन कल्ह भला छा सूरत हाल हुई? सूरत हाल साईं तमामु ख़राबु हुई। जेको आहे पेशेंट जेके असां वटि हिते पुॻा ख़ैर सां उनजी ॾाढी ट्रीटमेंट कईसीं। 12 माण्हू जेको आहे फौत बि थी विया आहिनि। अच्छा हा सर 12 माण्हू फौत बि थी विया कुझु ज़ख़्मी थिया। केतिरा ज़ख़्मी हुया? ज़ख़्मी तक़रीबन 15 खनि हुया सर 20। अच्छा हा सर उहे माना बस जा बि ज़ख़्मी थिया या रुगो वेगन जा? सर बस जा ज़ख़्मी थिया आहिनि कुझु वेगन जा वरी जेके 12 माण्हू बस जा मामूली ज़ख़्मी? हा मामूली थी विया आहिनि। हा वेगन मां घणा माण्हू बचा? 5 माण्हू बचा सर। उनजी बि जेको असां उन्हनि जी ट्रीटमेंट कई हुई उन्हनि जी ॿाहूं बि भॼी पयूं जंगूं बि भॼी पयूं उन्हनि जूं। हा बक़ाया असां हिते ट्रीटमेंट कयोसीं। कल्ह माना हिते वॾो रोज़गाड़े वॾो हालत हुई तमामु सभा खैरपुर में तमामु ॼणो मायूसी हुई ॾाढी। ये जेको रोड आहे हे माना ॾिसींदो सिंगल रोड आहे सदाईं हिन ते हादसा था थियनि। हुकूमत खे छा खपे त हिनखे डबल करे? हिनखे डबल हुजणु खपे सर। बाक़ी हादसा हिन ते थियनि ई थियनि था हिन रोड सां।
हाँ सर, इन की बाक़ी मरम्मत कराई वञे बराए महिरबानी। ही त हिकिड़ो कल्ह हादसो थियो, हिकिड़ो वरी ही आयो आहे हिन नंढड़े खे खणी, अॼु बि हिकिड़ो रोड जो हादसो थियो आहे इन साॻे ई खूनी रोड ते। हा, छा थियो? खूनी रोड थी वियो आहे, तमामु घणा हादसा था थियनि, ख़ासि करे पीर वसण खां सुई गैस जे विच में तमामु घणा था थियनि। अॼु बि मुंहिंजो नंढड़ो आयो आहे, सिर्फ़ु क्रॉसिंग जे हिसाब किताब सां मथां बस चढ़ी वई आहे। हा, उहो बस तमामु घणो ज़ख़्मी थी पियो आहे, हुनजो पेरु भॼी पियो आहे, हथु मुकमिल भॼी पियो आहे, जेको हींअर असां इमरजेंसी में खणी आया आहियूं। न त वॾी ट्रैफिक त हेवी लोड वारी चवंदा बंदि आहे न। सर न तमामु या पुलिस वारा तमामु घणी थी हले, ज़रूरु कुझु त आहे न, जेकॾहिं का शइ केरु अचे थो वठे थो उहा ख़बर ख़ुदा खे आहे, पर ट्रैफिक तमामु घणी आहे जंहिंजो को बि एहतियात न आहे, को बि एहतियात न आहे। इन रोड खे छाजे वक़्तु बचे थो या वॾे रोड खे छॾे माण्हू सिर्फ़ को वक़्तु बचे थो या कुझु बि थिए थो, ज़ाहिर आहे तमामु ट्रैफिक तमामु घणी आहे, जेका हींअर तमामु हद खां वधीक तकलीफ़ आहे। अवामी माण्हूअ खे नंढड़ा ॿार ज़ख़्मी थियनि था ऐं उहे ज़ख़्मी हिते पहुची बि कोन था सघनि, एतिरो मुफ़ासिलो थी वञे, हिते पहुची कोन था, एॾो खूनी रोड थी वियो आहे जो हद खां वधीक। छा मुतालबो आहे वॾी ट्रैफिक सर ट्रैफिक वॾी बंदि कई वञे, बहितरु आहे त इहो बहितरु आहे त हितां तमामु हेवी ट्रैफिक थी अचे ऐं हेवी ट्रैफिक जो इहो रोड ई न आहे। नाज़रीन, ही असां सां मौजूदु आहे हिन वार्ड जो डॉक्टर साहब, छा नालो आहे? इमरान पंवर। हाणे इहो ॿुधाइजो त कल्ह छा सूरत हाल हुई? कल्ह त सर एक्सीडेंट जे करे हिते तमामु एमरजेंसी लॻल हुई, काफ़ी सारा पेशेंट आया एमरजेंसी में, कुझु असां ॾे बि हेॾे वार्ड में मोकिलियऊं। घणा ज़ख़्मी पहुता? हिते असांजी वार्ड में तक़रीबन 3 या 4 ज़ख़्मी हुया। जी ॿिया सभु माना मामूली ज़ख़्मी? हा, ॿिया उतां ई एमरजेंसीअ मां उन्हनि खे कर जी। हाणे बाक़ी हिकिड़ो आख़िरी बचियो। हा, हिकिड़ो आख़िरी बचियो। हाणे भला इहो जेको रोड आहे, हेॾा वॾा हादसा था थियनि, त इन जो छा सबबु आहे? सर हिकु त इहा ड्राइवरनि जी ग़लती बि थी सघे थी, ॿियो रोड जी सही मरम्मत न हूंदी। ड्राइवर बि चवंदा मरी वियो न हुनजो? हा, उहो मरी वियो आहे। लाश हेठि ज़मीनुनि ते पिया आहिनि ऐं बेड कोन आहे अस्पताल में, इहा छा? सर कॾहिं ईअं हूंदो आहे त बेड ख़ाली न हूंदा आहिनि, ऑलरेडी उहे ऑक्यूपाइड थियल हूंदा आहिनि, त पोइ मसइलो थी वेंदो आहे, उन लाइ वरी एक्स्ट्रा को बेड हणिणो पवंदो आहे। रत जी ज़रूरत न पई? काफ़ी रत जी ज़रूरत पई सर। जी जी। हा, माण्हू केतिरा अची विया? तक़रीबन इलाही गोड़ थी वियो, इलाही माण्हू अची विया, उन्हनि सां गॾु हुया जेके हुया उहे बि हुया, मरीज़नि सां गॾु जेके बि हुया त उहे। नाज़रीन, ही एमरजेंसी वार्ड आहे सिविल अस्पताल जो, ये असां सां अमलो मौजूदु आहे, हुन सां गॾु छा नालो आहे तव्हांजो? अब्दुल हकीम जाकिरानी। कल्ह छा सूरत हाल हुई हिते जंहिं महिल 12 माण्हू मरी विया, हेॾो वॾो रोड हादसो थियो, त अस्पताल कीअं? जीअं कल्ह जेको हुसैनाबाद जे विच में जेको एक्सीडेंट थियो बस ऐं वैन में, उन में 6 जेके हुया इंजर्ड हुया ऐं 12 कैजुअलिटियूं थियूं, डेड बॉडीज़, जेके असां मार्चरी में शिफ्ट करायूं ऐं उन्हनि जो अलहमदिल्ला राति ताईं जेके बि आइडेंटिफिकेशन हुई वुरसा जे हवाले करे छॾियो टोटल। हेठि लाश पिया हा, बेड ई न हुया? न, बेड बि हुया, टोटली मां पाण पर्सनली रखी रहिया आहिनि। असल में छा त जीअं एम्बुलेंस वारा खणंदा पिया अचनि न, त उनखे एम्बुलेंस खे पंहिंजे ख़ाली करण जे लाइ हाली फ़ौरन फोटो पिया कंदा वञनि, पाण उते पहुतो आहे, उते उनखे सभिनी खे जेको आहे सो बेडनि ते मां रखायो आहे, टोटली डेड बॉडीज़ मॉनिटरिंग करायूं, उन्हनि प्रॉपर्टी सेव करायूं आहिनि। प्रॉपर्टी सेव करण खां पोइ उनजे वुरसा जे हवाले आहे प्रॉपर्टी बाक़ाइदा। प्रॉपर्टीअ में छा हूंदो आहे? प्रॉपर्टी मक़सद कंहिंखे को कार्ड मिलियो, को पैसा आहिनि, का मोबाइल आहे जेका डेड बॉडी मां। हिकिड़े पासे माण्हू तड़पे थो पियो, हुनजी जंग कटियल आहे, बांह कटियल आहे, माण्हू वरी हुनजी घड़ी लाइण में पूरो आहे, हुनजी मोबाइल पियो थो कढे, हुनजा पैसा थो कढे, इहा कहिड़ी इंसानियत? इहा बिल्कुलु तव्हांखे त बार बार तजुर्बा हिते अस्पताल में थींदा हूंदा? अस्पताल में कॾहिं अलहमदिल्ला जो कोन, माना तव्हांखे ख़बरूं त पवंदियूं? ॿाहिरि थींदो आहे, बिल्कुलु थियो आहे, पर इहा इंसानियत खां किरियल हरकत आहे, मज़म्मत थी कजे ऐं छा कनि माण्हू? थियणु न खपे। उहो वीचारा लूट मार कंदा आहिनि, भाई काथो प्रॉपर्टी मिले, कंहिंजो मोबाइल मिलियो, कंहिंजा पैसा निकिता, कंहिंजो पर्स निकितो, पोइ हुन में वठि हलाईंदा आहिनि, मौक़े जो फ़ाइदो वठंदा, पर इहो इंतिहाई ग़लति आहे, इंसानियत खां किरियल अमल आहे, इहो न थियणु खपे। सभिनी जी सुञाणप थी वई, रवानियूं थी वयूं, अञा कुझु आहे? न, तक़रीबन सभिनी जो राति आख़िरी डेड बॉडी जेका नवाब शाह दौड़जी हुई, उहा राति तक़रीबन 9:30 पौणे 10 बजे उहा बि असां हैंड ओवर करे छॾीसीं। बाक़ी जेके बि डेड बॉडीज़ हुयूं उहो टोटली मतिलबु 9 ताईं डिस्पोज़ करे छॾियूंसीं। 4:30 बजे 7 डेड बॉडीज़ असां डिस्पोज़ करे छॾियूंसीं, वुरसा जे हवाले करे छॾियूं। इहो हिकिड़ो मिराण हाईवे चवंदा खूनी रोड आहे, जिते आए ॾींहुं हादसा थींदा?
असल में सिंगल रोड आहे न, सिंगल रोड में इहो आहे त कोच वारा बि जल्दी था कनि, पैसेंजर गाॾियूं बि जल्दी थो कनि ऐं माण्हू कोशिशि करे टाइम बचाइण लाइ, वक़्तु बचाइण लाइ या स्पेस बचाइण लाइ पोइ लिंक रोड था वठनि। हालांकि इहो थियणु न खपे। जेके एक्सप्रेस रूट आहिनि उहे एक्सप्रेस बाईपास यूज़ कनि, हाईवे यूज़ कनि, इहो बहितर अमल आहे। हेवी ट्रैफिक बेॾां हूंदी आहे। हैवी ट्रैफिक बेॾां थी वञे या न थियणु खपे, इन खे रोकियो वञे, बहितर आहे। कल्ह छा सीन हो? कल सर काफ़ी मतलब कि जीअं एमरजेंसी थी वई, फ़ौरन एतिरा केस अची विया। अल्हम्दुलिल्लाह चङे नमूने उन्हनि खे डील कयोसीं। ज़ख़्मी काफ़ी आहे। उन जे अलावा वरी डेड बॉडी जेके थियूं फ़ौरन हुते डायरेक्ट मार्ची शिफ्ट करे 12 तक़रीबन डेड बॉडीज़ हुयूं। जेके इंजर्ड हुया असां वटि हिते तक़रीबन 6 इंजर्ड हिते आया। उन्हनि जो असां ट्रीट वग़ैरह कयो। असां सां गॾु न्यूरो फिजिशियन, सर्जन वग़ैरह, ऑर्थो वग़ैरह, उहे सभु असां सां गॾु हुया। रत ॾियण जे लाइ बि समय माण्हू अची विया। रत लाइ अहिड़ो कुझु न हो, बट रत जो असां अरेंज रश थी वई हिते माण्हू, रश काफ़ी रश थी वई। रश काफ़ी थी, पर सुठे नमूने असां डील कयोसीं जी। हे त डील तव्हां कयो, चवंदा डेड बॉडियूं हेठि पियूं, उनखे भेट न हा, मतिलबु त ज़मीन ते डेड बॉडी इनिशियल एमरजेंसी में हेठि न हुओ असां वटि हुयो बेड वग़ैरह, स्ट्रेचर वग़ैरह। ये मार्चरी में थियो, उन खां पोइ बि असांजा जेके स्टाफ वग़ैरह न शिफ्ट करायो, उन्हनि खे बेड वग़ैरह जीअं चादर वग़ैरह थींदी आहे, शीट्स वग़ैरह, सभु पोइ वरी प्रोवाइड असां कयूं। एमरजेंसीअ में केतिरो तइदाद मौजूदु आहे बेडनि जो यकदमि माण्हू? एमरजेंसी में पहिरियां बि ऑलरेडी बि काफ़ी केसिस हुआ, जेके मतिलबु कि जीअं कई बेड फुल आहे। बेड पहिरियां बि काफ़ी बेड फुल आहे। छो जो असांजा एडमिटेड पेशेंट हुया उहे बि काफ़ी आहे, उहो बि असां एमरजेंसी में तक़रीबन काफ़ी ख़ाली करायासीं। छो जो असांखे पहिरियां इतला मिलियो त इंजर्ड पेशेंट अचनि था, इन जे करे असां वैकेंसी काफ़ी पहिरियों ई ऑलरेडी रखी अचे बेडनि जी। हा, मेल साइड फीमेल साइड ॿई साइड। ज़ख़्मी केतिरा? ज़ख़्मी सर जेके हिते एमरजेंसी में 6 आया। इहा ख़बर पई त हादसो थियो कीअं आहे या कीअं तव्हांखे? हा, हिते मतिलबु कि जेके माण्हू हुया उन्हनि जे हिसाब सां कि वैगन जो को टायर राड वग़ैरह टुटो या टायर पंचर थियो, उन जे करे एक्सीडेंट थियो। बस में मतिलबु कि डायरेक्ट लॻी, उन जे करे इहो हादसो पेश आयो। जीअं ई सुबुह जो तक़रीबन 11:15 बजे माना इतला आयो पुलिस जे ज़रिए त बाबा हिते हुसैनाबाद जे क़रीब वैगन ऐं बस जो तसादम थियो आहे। तक़रीबन 20-25 जेको डेड बॉडी थियूं आहिनि, फस्ट इन्फॉर्मेशन इहा आई। उन खां पोइ फौरी तौर ते इमदादी कार्रवाई जे लाइ रेस्क्यू टीमूं हितां रवानी थियूं। कुझु ईदी जूं गाॾियूं हुयूं, कुझु सिविल अस्पताल ख़ैरपुर जो अमलो, कुझु असांजा प्राइवेट वॉलंटियर्स उते पहुता। उब दाड़ींदड़ दाऊं हुयूं जेके अहलिया ने मौला करे लाशूं ईअं पखिरियूं पियूं, जीअं न कई माना ज़मीन में बहितर पिया हुननि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ॾाढो माना क़यामत सोगरा जो माहौल हुयो। उतां फौरी तरीक़े सां शिफ्ट कराए हिते सिविल हॉस्पिटल ख़ैरपुर में डेड बॉडीज़ मुंतक़िल कयूं हुयूं। जीअं हिते आयूं त तक़रीबन डेड बॉडीज़ हुयूं, जेके इंजरीड हुया उहे नॉर्मल हुया। उहो लाशुनि जी शनाख़्त जेको आहे तमामु ॾाढी ॾुखी तरीक़े सां थिए थी, छो जो एक्सीडेंट एतिरो ख़तरनाक हुयो जो उन्हनि जो चहिरा ज़ाहिर न पिया थियनि। उन्हनि जा कुझु वरसा आया ऐं उन्हनि जा कॉन्टेक्ट नंबर बि न पिया मिलनि ऐं CNIC वग़ैरह ॾाढी तमामु जेको आहे मुश्किलात पैदा थी। ऐं हिकिड़ी जेको लाश आख़िर में पियो हुयो तक़रीबन शकील जेको आहे 18 जो, जेको राति 11:15 बजे जेको हुनजा वारस नवाब शाम हुया, उहो हिंदाणे वठण जे लाइ वञी रहियो हुयो सखर। तक़रीबन उन जा 80,000 रुपया 79,500 रुपया हुनजे। केरु केरु हुया हुन ॿुधाइजो नाला काथों काथों? हिन में हिकिड़ो तंगवाणी जो हुयो ऐं जेको उहो कहिड़ो ज़ात? उहो तंगवाणी हुयो। हा, 3 सैयद हुया शिकारपुर गढ़ी यासीन ऐं सखर साइड जा, ऐं हिकिड़ो शेख हुयो कुंभ जो, ऐं जेके आहे 2 ठरी मिरवा जा हुया ऐं 4 दौड़ जा हुया, हिकिड़ो कोटड़ी जो हुयो, साइट एरिया कोटड़ी। जी टोटली 12 मई ते। इहो मूंखे ॿुधाइजो त हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि माण्हू लालची ऐं दरिंदा सिफ़त, जीअं को हादसो थींदो आहे माण्हुनि जी मदद करण जे बजाए हो उन्हनि जूं घड़ियूं लाहिण शुरू कंदा आहिनि, मोबाइलियूं कढणु शुरू कंदा आहिनि, पर्सन मां पैसा कढणु शुरू कंदा आहिनि, औरतुनि जा ज़ेवर लाहिण शुरू। तव्हांजो त इहो तजुर्बो हूंदो त इन्हनि जे मुतलिक़ बसि उन्हनि खे अज़ाब इलाही उन्हनि खे ॾियणु खपे। ईअं थिए अथो? बिल्कुलु थिए थो। माज़ी में अहिड़े क़िस्म जूं काफ़ी हरकतूं थियूं आहिनि। भाई कल्ह वारे हादसे में हिते अहिड़े क़िस्म जो कोई वाक़ियो पेश न आयो आहे। माज़ीअ में छा थींदो? माज़ी में मिसाल हाणे कंहिंजी ज्वेलरी आहे, उहा कंहिंखे हथ अची वई, काई हुनजो पर्स हथ अची वियो, उहो खणी उनखे माना मुंतक़िल करे। डॉक्टर मीर मोहम्मद सुमरो साहब, उन सां ॻाल्हायूं था। हा साईं, इहो ॿुधाइजो त कल्ह छा सूरत हाल?
कल्ह ताईं तक़रीबन 12 बजे 115 तां ऐं DC साहब खां मूंखे इतला मिलियो त ओल्ड नेशनल हाईवे हुसैनाबाद ते बस ऐं वैगन जो तसादम थी वियो आहे ऐं उन में मल्टीपल इंजरीज़ आहिनि, तव्हां जल्दी उते एम्बुलेंस मोकिलियो। मूं जेके बि मूं वटि रिसोर्सिस हुयूं, जेके बि एम्बुलेंस हुयूं, मां सभिनी खे ओॾे डाइवर्ट कयुमि, ओॾे वयूं ऐं बसि 15-20 मिंटनि जे अंदरि इन दौरान मूं पाण वञी करे कैजुअल्टीअ में एमरजेंसी लागू करे ऐं जेके बि मूं वटि सर्जन हुया, सभु जेके न्यूरो सर्जन, जनरल सर्जन, आर्थोपेडिक सर्जन ऐं ॿिया एसिलरीज़ जेके पैरामेडिक हुया, सभिनी खे मां हाज़िर करे पाण उते कैजुअल्टीअ में वेठुमि। 15-20 मिंटनि जे अंदरि उहे माना एम्बुलेंसूं अचणु शुरू थी वियूं। कुझु डेड बॉडी पिया अचनि, कुझु ज़ख़्मी अचनि पिया। वरी उन्हनि खे असां डाइवर्ट कयोसीं त वञी करे ॿिया खणी अचो। अलहमदुलिल्लाह जेके इंजरीज़ आया उहे जेके आहिनि टोटल 7 ॼणा आया ऐं उन में एॾी को बि फोती न उन मां कोई बि फोत न, सभिनी खे असां हिते इलाजु करायोसीं। ऐं उन में हिकिड़ी फैमिली मां चवां थो ॾाढी जेको आहे सफ़र कयो, जेको जमाली जा हुया, नवाब शाह जा हुया, उन में ज़ाल मुड़ुस बि हुया ऐं उनजी हिकिड़ी धीउ हुई ऐं 2 पुट हुया। हाणे जेको पीउ हुन उहो फोती वियो आहे ऐं धीउ फोती वई। माउ जी खे थोरी हॾीअ में जेको आहे थोरो ज़ख़्म थी वियो ऐं उनखे फ्रैक्चर हुयो। बाक़ी 2 नंढियूं जेके 2 पुट हुयसि उहे अलहमदुलिल्लाह ठीकु हुया। ऐं टोटल इंजरीज़ जेके हुया उहे 7 ॼणा हुया ऐं एॾा सीरियस इंजरीज़ न हुया। किन खे थोरा लाइट इंजरीज़ चपनि ते हुयो, कंहिंखे नक ते हुयो ऐं कंहिंखे गोॾनि में हुयो, कंहिंखे बाह में हुयो, वधीक न हुया। ऐं कोई बि माना एॾो सीरियस न हुयो जेको असां काॾे रिफ़र कयूं या हैंडल न करे सघूं। अलहमदुलिल्लाह असां सभु जेके बि रिसोर्स हुया असां इस्तेमालु कंदे सभिनी खे हिते कयोसीं ऐं उहे जेके ठीकु आहिनि। पोइ जेके एम्बुलेंस में खणी पिया अचनि 12 जेके उहे लाश असांजे आया, उन में बि लाशनि में बि जेको आहे सो नवाब शाह, दौड़, नौशरो, ठरी मीरवा, सखर, जेकमबाद, गढ़ी यासीन जा इन जे पासे ॾांहुं बि माना मुख़्तलिफ़ हुया। उहे जेके असां वटि आया, पोइ उन्हनि जी किन जी तकड़ में आइडेंटिफाई थिए पई, छो त शनाख़्ती कार्ड किन खे हुयो, किन खे न हुयो, त असांखे थोरी ॾुखियाई थी उन्हनि खे माना आइडेंटिफाई करण में। पोइ आख़िर कंदे असां उन्हनि खे पंहिंजे मंज़िलगाह ताईं पहुचायोसीं, उन्हनि सां कॉन्टेक्ट कयोसीं, उनजे रिश्तेदारनि सां थी वियो। अलहमदुलिल्लाह कल्ह स्मूथली राति जो 11 बजे आख़िरी नवाब शाह जी आराई हुया, उन्हनि खे बि असां जेको आहे सो फारिग कयो। हिकिड़ो ॾेखारे पियो वियो सोशल मीडिया ते बि आयो त भई लाश जेके आहिनि 5 खनि उहे हेठि ज़मीन ते पियल आहे, फर्श ते, जंहिंखे को बेड वग़ैरह न। सर मार्शरी में असां वटि बेड न हूंदा आहिनि, असां वटि स्ट्रेचर हूंदा आहिनि। पोइ जीअं यकदमि उहो गाॾी वारा जेके आहिनि उहे लाहे करे तकड़ में स्ट्रेचर खणी करे हेठि रखियो हूंदो त उहा ॿी ॻाल्हि आहे। न त असांजे सर्दखानो आहे, असांजे सर्दखाने में एट ए टाइम 16 ॼणनि जी कैपेसिटी आहे, त असां सर्दखाने में अंदरि उन में रखंदा आहियूं। उहो जीअं माना अचनि पिया असां सर्दखाने में अंदरि रखंदा पिया आहियूं डेड बॉडी जेसिताईं आइडेंटिफाई थी सघे थो। इहो थी सघे थो एम्बुलेंस वारे खे जल्दी जीअं स्ट्रेचर हूंदो आहे उन खणी ज़मीन ते रखियो हुजे, उन में मां नथो चई सघां त चाहे। बाक़ी असां वटि बेड्स वग़ैरह या जेके बि स्ट्रेचर वाफ़िर मिक़दार में मौजूदु आहिनि। ऐं इमरजेंसीअ में बि हींअर बि असां वटि 20 जेका स्ट्रेचर आहिनि। असां तक़रीबन सॼी इमरजेंसी डील करी आहे ऐं कयूं पिया, अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। इहा जेका बि ॻाल्हि आहे उहा बेबुनियाद आहे। हीअ जेके बि ज़ख़्मी हुया या फोती हुया इहे वेगन जा मुसाफ़िर हुया, बस जे मुसाफ़िर? न, बस जो कोई मुसाफ़िर न हो, सभु वेगन जा हुया। मां आख़िरी उबैदुल्ला हुयो, उन खां सॼो मां पुछियुमि, मां चयुमि तूं जो बची वञे तूं किथे वञे? चई मां आख़िरी सीट खां हिकिड़ी अॻी हुयमि ऐं इहो जेको बि थियो बस जेको असांजे कॉलेजनि कयो, अॻियां जेके बि आहिनि उहे सभु जेके मरी विया ऐं मूंखे जेको आहे ज़ख़्मी उहो असांजे आर्थोपेडिक वार्ड में हींअर बि एडमिट आहे असां वटि। हिकिड़ा मतिलबु उतां जो ऑन द स्पॉट जी थो मां ॻाल्हि कयां, जिते हादसो थींदो आहे। हिकिड़ा अहिड़ा वेशी जानवर निमा लालची माण्हू हूंदा आहिनि, उहे माण्हू तड़पंदा आहिनि पिया, माण्हू मरी वेंदा आहिनि, माण्हू बेहोश हूंदा आहिनि, माण्हू जा उज़वा कटियल हूंदा आहिनि। होर छा कंदा आहिनि, जो घड़ियूं लाहिणु शुरू कंदा आहिनि, मोबाइलियूं कढणु शुरू कंदा आहिनि, उनजा पैसा कढणु शुरू कंदा। इहा कहिड़ी इंसानियत? इहा बिल्कुलु इंसानियत न आहे, इहा त वहशीपन आहे बिल्कुलु। इहो अहिड़े क़िस्म जो अमल न थियणु खपे। जेकॾहिं को बि हादसो थिए थो, घणनि मिंटनि में तव्हांजा सर्जन वग़ैरह इहे पुॼी था? मोस्टली जेके असांजे हिते अंदरि फ्लैटनि में रहनि था, मां चवां थो 5 मिंट बि वॾा आहिनि जेकॾहिं असां उनखे इमरजेंसी में कॉल करे। ऐं इहो ॿियो सां मुंहिंजे वाक़े में जेको लॻो मां आयो आहियां, इहो ॿियो वाक़ियो आहे। पहिरियों बम ब्लास्ट वारो जेको इहो थियो उहो थियो, हे ॿियो आहे। अलहमदिल्ला विदिन मिनट्स में असांजे ईंदा आहिनि। पर हीउ कल्ह वारो वाक़ियो जेको 12 बजे थियो त असांजा सभु सर्जन मौजूदु हुया, त असांखे काई बि ॾुखियाई न थी। पर पोइ बि जेकॾहिं को ॿिए टाइम ते मंझंदि जो ऐं शाम जो थिए थो त असां हुनखे हैंडल करे वेंदा आहियूं। उहो इन जे करे त असांजा जेके मोस्टली जेके आहिनि जेके एम्प्लॉई आहिनि उहे असांजे नियरेस्ट माना जेके ईंदा आहिनि ऐं उहे विदिन कॉल में अची वेंदा आहिनि।
नाज़रीन, मेराण हाईवे हिकिड़ो खूनी रोड बणियल ऐं कहिड़े तरीक़े सां उन ते जेको आहे न गुज़िरियल ॾींहुं हादसो थियो आहे, जंहिंमें 12 जेके आहिनि इंसानी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे अजल जो शिकार थी वियूं ऐं पंहिंजो आख़िर इन्हनि हादसनि वधण जा छा सबब आहिनि ऐं आए ॾींहुं ते छो था जेको आहे सो एक्सीडेंट थियनि। ऐं हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे ख़ैरपुर ज़िले जो SSP अमीर सऊद मक्सी साहब, उन सां हिन मुतालिक़ ॻाल्हायूं था। हाणे कल्ह तव्हां वियो उते जांच वग़ैरह कयव, छा सबबु तव्हांखे नज़र आयो त हादसो छो थियो? जीअं असांखे ख़बर पई मौक़े ते आउं ऐं DC साहब ॿई मौक़े ते पहुतासीं, हॉस्पिटल बि वियासीं। फस्ट जेको असांजो इम्प्रेशन हुयो या जेकी एक्टिविटी उहा ई रेस्क्यू ऑपरेशन, उहो जल्दी असां रेस्क्यू करायोसीं त जीअं ज़ख़्मियुनि जो इलाजु थी सघे ऐं पाण उनखे ॾिसंदा रहियासीं। हिन में जेके हादसे जा जेके फैक्टर्स आहिनि उहे मल्टीपल फैक्टर्स आहिनि। उन में सभ खां पहिरियों डायनेमिक सम्झणियूं पवंदियूं त हीउ हिकिड़ो फास्ट रोड आहे, तमामु डिघो रोड आहे, हिन ते ॿिन्ही साइडुनि खां ट्रैफ़िक अचे पई। असां कोशिशि पुलिस जे तरफ़ां एतिरी थी आहे त असां हेवी ट्रैफ़िक जेके ट्राला हुआ या वॾियूं गाॾियूं हुयूं उन्हनि खे असां मना करायो आहे। इन सां गॾु जेके ॿिया असां सां जेके इदारा आहिनि उन्हनि जी बि उन्हनि खे बि असां इनकॉर्पोरेट कयो आहे त उहे बि पंहिंजो एफर्ट हणनि। मसलन जीअं हीउ इंसिडेंट थियो जेको एनी शाहिदीन ॿुधाइनि पिया, हिकु त ओवर स्पीडिंग हिन में हुई ऐं इन खां अलावा जेको गाॾी वैगन हुई उनजो टायर निकिरी वियो, टायर टुटी पई, जंहिंजे करे एतिरो वॾो को हादसो तव्हां ॾिठो त उहो थियो। मां इहो चवंदुसि त इन में 2-3 शयूं, हिकिड़ो परमनेंट जेकॾहिं इलाजु ॾिसजनि त उहो ड्यूअल कैरेज आहे। जेसीं ताईं इहो वन वे न थींदो तेसीं ताईं प्रॉब्लम्स थींदा ऐं इंसिडेंट्स अलाह न करे, असां त न चाहींदासीं त थियनि पर थींदा। ऐं जेके शॉर्ट लिख पढ़ कई आहे त जी हा मां कंसर्न अथॉरिटी सां बि ॻाल्हायो आहे ऐं उन्हनि खे रिकमेंड बि कयो आहे त हिनखे 2 वे कयो वञे त जीअं इहे इन्फोर्समेंट जीअं असांजी हिते बहितर थी सघे। ऐं जेके नेशनल हाईवे पुलिस खे बि असां लिखूं पिया त असांखे कहिड़े तरीक़े सां उहे असिस्ट कनि, छो जो हाईवेज़ डेफिनेटली उते हिकिड़ी इन्फोर्समेंट जी डिफरेंट एंगल हूंदी आहे। ट्रैफ़िक पुलिस शहरनि ताईं महदूद हूंदी आहे, जिते आबादी हूंदी आहे, शहर हूंदा आहिनि, उते ट्रैफ़िक पुलिस। बाक़ी जेके हाईवेज़ आहिनि उते एतिरी न असां वटि स्ट्रेंथ हूंदी आहे, न ई इहो मैंडेट हूंदा, पर पोइ बि असां पंहिंजी इनखे ज़िम्मेदारी सम्झूं था। उन में असां काफ़ी हद ताईं काफ़ी कामयाब बि थिया आहियूं, पर अञा तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। कल्ह मुंहिंजी RTA वारनि सां बि ॻाल्हि थी आहे त असां जेके अहिड़ियूं गाॾियूं जिन जी फिटनेस न आहे ऐं फिटनेस उन्हनि जी मुकमल न आहे त उहा फिटनेस असांजी एट द स्टार्ट ऑफ द रोड उहा चेक थियणु घुरिजे। ऐं अहिड़ियूं जेके पुराणियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जी रूट परमिट उहा कैंसिल थिए ऐं उन्हनि जी फिटनेस उहा कैंसिल थिए। ऐं इन खां अलावा साइन पोस्टिंग जेकी रोड्स जी आहिनि उहे बहितर थियनि। ऐं इन खां अलावा जेके जंप्स हूंदा आहिनि, हाणे नेशनल हाईवेज़ ते स्पीड कंट्रोल जेसीं ताईं उहे गन्स हुजनि उहे उन्हनि खे चेक कनि, उन्हनि जी स्पीड रोकनि, उन्हनि खां पोइ हैवी फाइन्स कनि। शहरनि में स्पीड ब्रेकर हुजनि, शहरनि में स्पीड ब्रेकर जिते जिते ॾिसो न, हाणे जिते मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन जे अंडर इहे रोड्स ईंदा आहिनि, हीअ प्रोविंशियल हाईवे आहे त इहे मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन जे अंडर वरी अचनि था। इन में जेके प्रोविंशियल हाईवेज़ आहिनि उन्हनि ते नेशनल हाईवे पुलिस कोन हूंदी आहे, जंहिंजे करे हिननि ड्राइवरनि खे वधीक माना फ्री रूम मिली थो वञे स्पीड हणण जो, त जीअं उहे चेक नथा थी सघनि। ऐं इहो चवंदुसि त इते असांखे इन्फोर्समेंट हिकु त बहितर करण जी ज़रूरत आहे। ॿियो जेके बैरियर्स आहिनि या जेके जंप्स आहिनि उहे नेशनल हाईवेज़ ते न हूंदा आहिनि, पर उन्हनि जी जॻह ते असां रिकमेंड कयो आहे त जिते आबादी वारा एरियाज़ आहिनि उते केटाइज़ लॻाया वञनि, उन्हनि जा जंप्स लॻाया वञनि त जीअं अननेसेसरी हिकिड़ो हिंड्रेंस बि न हुजे ऐं हिकिड़ी अवेयरनेस बि हुजे, साइन पोस्टिंग बि हुजे। ऐं जेके ड्राइवर्स आहिनि उन्हनि जी पंहिंजी जेको आहे लाइसेंसिस सुठे नमूने असांजी जिते स्टार्ट ऑफ दी रोड आहे या जिते चेकिंग पॉइंट्स आहिनि उते उन्हनि जी लाइसेंस वग़ैरह चेक थियनि त हैवी ट्रांसपोर्ट वारो जेको लाइट ट्रांसपोर्ट वारो आहे उहो हैवी ट्रांसपोर्ट छो थो हलाए ऐं उनखां पोइ हैवी फाइन्स थियनि। इन खां सवाइ गॾोगॾु नई हिकिड़ी शइ स्टार्ट कराई आहे त जेके ओवर स्पीडिंग आहिनि उन्हनि जी न सिर्फ़ु उन्हनि ते चालान थियनि बल्कि ओवर स्पीडिंग ते FIR त उहो कुझु मशीनूं वग़ैरह जीअं मोटरवे ते लॻल अहिड़ियूं असां वटि सिंध पुलिस वटि, असां वटि खैरपुर पुलिस वटि अहिड़ियूं मशीन्स न आहिनि जेके स्पीड चेक करे सघनि। उन्हनि सिपाही पंहिंजो अंदाज़ो हणंदो त हा हिकिड़ो ॾिसूं था असां त हिन में बि तव्हां ॾिसंदो जेको हिकिड़ो ज़ख़्मी माण्हू जेको बची वियो आहे उहो ॿुधाए पियो त हिन ओवर स्पीडिंग कई आहे ऐं झलींदा बि अचनि पिया त न कयो तव्हां, ऐं पोइ बि हू ओवर स्पीडिंग वैन वारो करे। मजमूई वैगननि जी इहा सूरत हाल ॾिसो, 7 ॿारड़ा बि मरी आहे जेको तव्हां केस बि दाख़िल कयो कोटलालूअ जो, त उनजो छा थियो? उनजे बारे में उहो उन में असां जेके अक्यूज़ड हुया उन्हनि खे असां गिरफ़्तार कयोसीं
ऐं उन में जेको ड्राइवर हुयो उहो अरेस्ट थियो, जेको कंडक्टर हुयो उहे अरेस्ट थियो, 13 गाॾियूं हुननि जूं डिटेन थियूं ऐं जेकी बंदि पयूं आहिनि या उहे हलणु शुरू थी थ्रू कोर्ट ऑर्डर उहे रिलीज़ थी वियूं आहिनि, पर हलणु असां कंहिंखे बि न छॾियो आहे हिते। ऐं असां उन्हनि जी जेकी रूट परमिट आहे उहा बि उन्हनि जी कैंसिलेशन जे लाइ लिखी छॾियो आहे त जीअं ॿीहर इहे वैगनूं हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं कंहिं सर्विस नुक़सानु कयो असां इंश्योर कंदासीं त उहा सर्विस ई बंदि थी वञे, ॿीहर उहा ऑपरेट न करे। उन में उन्हनि मुर्तज़ा सर्विस जो जेको मालिक आहे कुबर उन जो बि नालो उन्हनि ॾिनो आहे, पर हाणे इहा मैटर ऑफ इन्वेस्टिगेशन आहे, तफ़्तीश में उहा शइ ॾिसबी त मालिक जो हिन में केतिरो कसूर आहे, छा उहा उन परमिशन मुतलका इदारनि खां वठी इहा सर्विस हलाइण जी, जेतिरो जंहिंजो जेतिरो कसूर हूंदो उनखे ओतिरो इनशाला असां इन्वेस्टिगेशन में लिखंदा। इहो हादसो माना हिकिड़ो सबक़ बि आहे न, त हिन खां पोइ तव्हां कहिड़ा कहिड़ा एफर्ट वठो था त जीअं हिन हादसनि खे हिकिड़ो रिड्यूस करे सघो? मां 3 शयूं कयूं आहिनि। हिकु त पंहिंजी ट्रैफिक पुलिस खे एट दी स्टार्ट ऑफ रोड, मिड ऑफ रोड, एंड ऑफ रोड, जेतिरी मुंहिंजी जुरिस्डिक्शन आहे उते मां उन्हनि खे अञा वधीक पंहिंजी नफ़री ॾिनी आहे त जीअं जेकी गाॾी पहिरियों त चेक थिए, जीअं ई शहर मां तव्हां ॾिठो हूंदो त महिराण हाईवे असांजी शालथी यूनिवर्सिटी खां थो शुरू थिए, इते असां पंहिंजी पिकेट हई आहे, जंहिं गाॾीअ जो जंहिं ड्राइवर जो लाइसेंस न आहे उनखे असां न छॾींदासीं, जंहिं गाॾीअ जी परमिट न आहे उनखे असां न छॾींदासीं, जेकॾहिं परमिट आहे बि त असां कोशिशि इहा ई कई आहे त जेकी हैवी ट्रांसपोर्ट आहे उन में बसियूं चकास हिकिड़ी पुराणे दौर जी चकास थी वञे, या जेके बसियूं आहिनि असांजी इहा ई कोशिशि हूंदी त इहे डाइवर्ट थी वञनि, नेशनल हाईवे खां वञनि, महिराण हाईवे खां न वञनि। पहिरियूं ट्रकियूं बि हलनि पियूं, हैवी ट्रांसपोर्ट ई, बट इन में 2-3 शयूं असांखे थोरो काउंटर बि करणियूं पवंदियूं, जेकी रियलिटी बि आहे, जेकी हक़ीक़त बि आहे। हक़ीक़त इहा आहे त असां बिल्कुलु पब्लिक ट्रांसपोर्ट खे ख़तमु नथा करे सघूं। जेकॾहिं ईअं चऊं त असां वेननि ते ई पाबंदी हणी छॾियूं त माण्हुनि जी इकॉनमी इफेक्ट थींदी, माण्हू इफेक्ट थींदा, माण्हुनि खे ट्रेवल बि करिणो आहे। मिनिमाइज़ जेको असां करे सघूं था, मां जीअं अॻु में ई शुरू में ई ॻाल्हि कई त इन जूं 2 स्ट्रेटजीज़ आहिनि, हिकु शॉर्ट टर्म ऐं हिकु लॉन्ग टर्म। शॉर्ट टर्म इहा आहे त असां पंहिंजी नफ़री हिते वधाए करे उन्हनि जा लाइसेंसिस ऐं परमिट्स चेक कयूं, हैवी ट्रांसपोर्ट न हलणु छॾियूं, ऐं इन खां अलावा जेकी आरटी जी टीम आहे, सेक्रेटरी आरटी सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, उन्हनि जी टीम बि हुजे जेकी गाॾियुनि जी फिटनेस चेक करे ऐं उन्हनि जी फिटनेस कैंसिल बि, उन्हनि वटि हिकिड़ो सेक्शन हूंदो आहे, कैंसिल बि थी सघे थी, बैन बि थी सघे थी, हैवी फाइन बि थी सघे थी। उन्हनि सां बि ॻाल्हि थी आहे त उहो पंहिंजो नुमाइंदो मिस्टर ज़मीर उहो मोकिलींदा, उहो बि पंहिंजी टीम सां गॾु मौजूदु हूंदो, असांजी टीम सां गॾु डवतेल थी करे उन्हनि सां सॼो जेको आहे सो चेकिंग थींदी। पर इन सां गॾो गॾु मां चयुमि लॉन्ग टर्म जेकी आहे असांखे ॾिसणियूं पवंदियूं शयूं त हा ड्यूअल कैरेज थिए, जेसीं ताईं इहो 1 वे न थींदो तेसीं ताईं प्रॉब्लम हूंदो, छो जो रोड सुठो ठहियलु आहे, माण्हू कोशिशि कनि था त स्पीड ऐं लोकल कलाक बचे जी हा, उन में कलाक बचे बि थो। ऐं इन खां अलावा जेकी लोकल मोटरसाइकिल, चिंची, इहे शयूं वधी वियूं, छो जो लोकल आम माण्हूअ जे यूज़ में इहे शयूं आहिनि त जेकॾहिं ट्रांसपोर्ट पंहिंजी हिसाब सां हले थी त काथों न काथों प्रॉब्लम थिए थो, जंहिंजे वजह सां इहे हादसा थियनि था। असांजी अॼु बि असांजी हिकिड़ी मीटिंग हली रही आहे, तमामु जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि उन्हनि खे बि असां ऑन बोर्ड खयो आहे, जेके लोकल असांजा नुमाइंदा आहिनि उन्हनि खे बि ऑन बोर्ड खयो आहे, जेके अंजुमन ताजरान आहिनि या विच में जेके जीअं रानीपुर शुगर मिल आहे असां वटि जुमाणी शुगर मिल आहे, उन्हनि खे बि ऑन बोर्ड खयो आहे असां। जीअं असां वटि हिकिड़ी एक्टिविटी कोडजी में थिए थी पई, उतां पथर निकिरे थो पियो, हाणे जेकॾहिं असां चऊं त का ट्राली न हले, का पथर जी ट्रक ई न हले त ईअं बि पॉसिबल न आहे, ईअं बि इकॉनमी एरिया जी इफेक्ट थींदी। पर उनखे रेगुलराइज़ कीअं करिणो आहे, दिस वी हैव टू मेक आउट। असांखे उहा शइ मूंखे ॿुधाइजो 12 मैयतूं हुयूं न जेके, उहे सभु घरनि ॾे वियूं हलियूं, उनजी शनाख़्त वग़ैरह थी वई, त उन मुतालिक़ तव्हां वटि छा आहे? जेके कल्ह 12 उन में डेथ्स थियूं आहिनि ऐं 12 जी शनाख़्त थी वई आहे, उहे जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि जा हुया उन्हनि खे प्रॉपर एम्बुलेंसिस में असां रवाना करे छॾियो आहे। जेके ज़ख़्मी हुया उन्हनि खे उन्हनि जो इलाजु हली रहियो आहे ऐं उन्हनि जे जेके लवाइकीन आहिनि उन्हनि सां बि असां राब्ते में आहियूं, ऐं जेकी कानूनी कार्रवाई आहे उहा बि असां पंहिंजी पुलिस जी मुदयत में उहा बि असां करे रहिया आहियूं। हादसो जॾहिं थिए थो किथे बि, हिकिड़ा अहिड़ा लालची ऐं दरिंदा सिफ़त इंसान हूंदा आहिनि, उहे छा कंदा आहिनि, थॾे ते पहुची करे बेहोश थियल माण्हू कंहिंजो माना मुअल ऐं माना हिकिड़ो तड़पंदड़ माण्हुनि जा खीसा ख़ाली करणु शुरू कंदा आहिनि, उन जूं मोबाइलूं कढणु शुरू कंदा आहिनि, वाचूं लाहिणु शुरू कंदा आहिनि, औरतुनि जा ज़ेवर लाहिणु शुरू कंदा आहिनि ऐं उनजा पैसा माना ख़ाली करणु शुरू, इन्हनि जे मुतालिक़
आउं चवंदुसि हिकिड़ी ग़लति हरकत आहे, ईअं थियणु न घुरिजे, पर मूंखे इहो चवंदे ॾाढो फ़ख़्रु बि महसूसु थिए पियो त ख़ैरपुर जी अवाम तमामु हिकिड़ी सुलझियल अवाम आहे। हिन दफ़े मूंखे अहिड़ा मिसाली जेको आहे सो कम मिलिया जंहिंमें तव्हां ॾिठो त सभ खां पहिरीं उतां जा माण्हुनि ई उन्हनि माण्हुनि खे ॿाहिरि कढियो, उतां जे माण्हुनि ई इंफॉर्म कयो, एम्बुलेंसिस आयूं, ऐं एतिरा बि मिसाल मिलिया त 80-85 हज़ार हिकिड़े माण्हू वटि ज़ख़्मी हुयो, उन वटि मिलिया, जेके हवाले कया, पुलिस खे हवाले थिया, उहे हैंड ओवर थिया। पर पोइ बि आउं इहो ऐलान कंदुसि त कंहिं बि माण्हूअ जो अगरि काई बि शइ अगरि गुम आहे त उनजो ज़िम्मेदार मां आहियां, उनखे मां उहा वठी ॾींदुसि। कैमरामैन जावेद गुंजू ऐं रज़ा लगारी सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे सदाईं गॾु।